हुकूमत तहरीक इंसाफ ॻाल्हियुनि में डेडलॉक बरक़रार। पीटीआई की कमेटी के बानी सां मुलाकात की इजाज़त न मिली सकी। हुकूमती तर्जुमान इरफान सिद्दीकी नवाज़ शरीफ के सूरत हाल का आगाह करे छॾियो। बैरिस्टर गोहर जो चवण आहे त बुशा बीबीजू के भी बैकडोर ॻाल्हियूं ऐं राब्ता न थी रहिया आहिनि। ॻाल्हियुनि जी 3 राउंड लाइ बानी सां मुलाकात करणी पवंदी। अलीमा ख़ान जो चवण आहे त पीटीआई बानी जी ॻाल्हियुनि ज़रिए एनआरओ हासिल करण जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। उन्हनि वॾी कोशिश कई त बानी 3 सालनि लाइ ॿाहिरि हलियो वञे। 2 सालनि लाइ ॿाहिरि वञण जी आछ कई वई, पोइ वरी 6 महीननि ते अची विया। पीटीआई बानी खे नज़रबंदी ऐं ख़ामोश रहण जी आछ कई वई। वफाकी सरकार हिकु दफ़ो ॿीहर सिंध खे ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी कराए छॾी। तरक़ी ऐं रिथाबंदी वारे वफ़ाकी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त सिंध में वफ़ाकी हुकूमत जे सहकार सां हलंदड़ रिथाउनि ते कमु बंदि थियण न ॾिनो वेंदो। वफ़ाकी सरकार बोर्ड मुतासिरीन बहाली बि पंहिंजो हिसो विझी रही आहे। गॾियल हुकूमत जे इख़्तिलाफ़ हलंदा रहंदा आहिनि। पीपीआई मुस्लिम लीग नून जो पंहिंजो नज़रियो आहे, पर मुल्क जे फ़ाइदे लाइ हिकु पेश थिया आहिनि। दहशतगर्दी के मुकाबले लाइ मुफ़ाहमत जी सियासत अंटर आहे। पीटीआई बानी गैर कानूनी तौर बरतानिया में रक़म मुंतकिल कई। रसीदूं घुरंदड़ पीटीआई बानी पाण रसीदूं छो न ॾेखारे रहियो आहे। टकराव वारी सियासत बर्दाश्त नथो करे सघे। महांगाई जी शरह 38% मां घटिजी 4% थी चुकी आहे। पीपी पारां नून लीग की खुलियल मुखालफत करण जो फैसलो। पीपी क़यादत अॻवाननि खे ग़लत फैसलनि ते तनक़ीद बाबति हिदायतूं जारी करे छॾियूं। वफ़ाक ऐं सिंध सरकार में स्टील मिल्स की बहाली इंडस्ट्रियल पार्क कायम करण ते इतफ़ाक़। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं वफ़ाकी वज़ीर राणा तनवीर की मुलाकात। 3200 एकड़नि ते इंडस्ट्रियल पार्क कायम करण ऐं 700 एकड़नि ते स्टील मिल्स बहाल करण जो फैसलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त वफ़ाकी काबीना खे इंडस्ट्रियल पार्क लाइ ख़त लिखियो वञे। लेटर मिलंदे ई एराज़ी जी मुंतक़िली लाइ कार्रवाई कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाकी काबीना जो इजलास अॼु तलब करे वरितो। इजलास में सिक्योरिटी माशी सूरत-ए-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो ऐं कमेटियुनि जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवण आहे त घर भातियुनि सां सलाह मशवरे बाद वज़ारत उज़्मा छॾण जो फ़ैसिलो कयो। कैनेडियन शहरी ईंदड़ इलेक्शन में हक़ीक़ी चूंड जो हक़ रखनि था। अंदरूनी छिड़नि सबबि हू ईंदड़ चूंडुनि में लिबरल्स जो लीडर नथो बणिजी सघे। सिंध असेंबली की पब्लिक अकाउंट्स कमेटी RBOD2 रिथा ते कम बंद थियण जो नोटिस वठंदी वापडा चेयरमैन अमलदारनि खे तलब करे वरितो। नए आपाशी रेवेन्यू खातनि जे अफ़सरनि ते ॿधल कमेटी कायम 15 ॾींहनि अंदरि रिकॉर्ड वसूल करे रिपोर्ट PAC खे फ़राहम कंदी। साना इंसानी हक़नि जे अॻवाननि ऐं सान्या वंद धुरिन डॉक्टर शाहनवाज़ कुंभ जे केस जी जांच ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। साना इंसानी हक़नि ऐं सान्या वंद धुरिन जे वफ़द जी मीरपुर ख़ास में डॉक्टर शाहनवाज़ कुंभ जे वारसनि सां मुलाक़ात। अॻवाननि जो चवण आहे त कराची मां डॉक्टर शाहनवाज़ कुंभ खे गिरफ़्तार करण ऐं कातिलनि खे हार पाराइण जा फुटेज ज़ाया कया विया आहिनि। सिंध सरकार केस में अॻभराई लाइ का बि कार्रवाई न कई आहे। अॻूणो DIG ऐं SSP जे अञा सरकारी सहूलियतूं खणी रहिया आहिनि। सिंध असेंबली में शहीद जुल्फकार अली भुट्टो के भेटा पेश करने जो ठाराव इतफाक़ राय से मंजूर। माज़ी में शहीद जुल्फकार अली भुट्टो न पर मुल्क के फाही ॾिनी वई। पीटीआई पंहिंजे लीडर के बचाइण लाइ सभु कुझु करण लाइ तयार आहे। मुल्क में शहीद जुल्फकार अली भुट्टो जहिड़ी का बि कदावर शख़्सियत न आहे। हाणे अदालतूं बि एतिराज़ करे रहियूं आहिनि त शहीद भुट्टो खे सज़ा गलत आहे। शर्जील मेमन पीटीआई बानी जेल में खे बर्दाश्त नथो करे सघे, चवे थो त ॿाहिरि कढो। शहीद जुल्फकार अली भुट्टो सियासत के ड्राइंग रूम मां कढी अवाम वटांदो। कायम अली शाह हमला थियण बावजूद आइन मुकम्मल तौर बहाल आहे। मुखालफ़त बावजूद शहीद जुल्फकार अली भुट्टो कराची में स्टेबल कायम कई।
निसार करो। शेख जुल्फकार अली भुट्टो मईशत के पेरन ते बिहारे उरूज ते पहुंचायो, जाम खान शुरू। अमरीका जी 30 रियासतुनि में बर्फबारी तबाही मचाए छड़ी। 6 में हंगामी हालतू लागू, जिंदगी मफलूज। केतरनि रियासतुनि में गर्मीपद काटो 5 डिग्री खां काटो 29 डिग्री रिकॉर्ड। सख्त थधि सबब 1500 खां वधीक उॾामूं मुलतवी। केतिरा स्कूल ऐं रोड बर्फबारी सबब बंद। कैनेडा जी रियासत मैनीटोबा में बि पारो काटो 40 डिग्री थियण जी अक थी। दक्षिण अफ्रीका पाकिस्तान के बी टेस्ट मैच में शिकस्त ॾेई सीरीज में क्लीन स्वीप करे छॾियो। ॿी इनिंग्स में क़ौमी टीम 478 रन्सुनि ते ऑल आउट। शान मसूद जूं 145 रन्सूं, बाबर आज़म जी 50, सलमान अली आगा 48, मोहम्मद रिज़वान 41, आमिर जमाल जूं 34 रन्सूं। दक्षिण अफ्रीका 58 रन्सुनि जो टारगेट बिना कंहिं नुक़सान जे हासिल करे कामयाबी माणे वरिती।